जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 7 अक्टूबर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास कृष्ण पक्ष जी अष्टमी ऐं नवमी साण तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि, साण ई साण पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते हुननि खे धन प्राप्ति थी सघे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त थोरी ई लापरवाही सां अधिक धन ख़र्च थी थो सघे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। कार्यस्थल ते काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी बि प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु कंहिं ग़रीब खे कुझु न कुझु दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी बि संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठल आहिनि। त तव्हांजो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। पर हुननि खे अॼु धन ऐं धान्य जी प्राप्ति बि थियण जी संभावना आहे। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु मति भ्रम यानी इल्यूजन थी था सघनि, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त हुन जे लाइ मेडिटेशन कंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते ऐं घर में तव्हांजो ओवरऑल ॾींहुं अॼु साधारण ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो बि पूरो साथ मिलंदो। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे कार्यस्थल ते कोई न कोई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। तॾहिं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। धन जी प्राप्ति बि थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में या पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाईंदा त बहितर रहंदो। अॼु हनुमान जी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो ओवरऑल ॾींहुं साधारण ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु कारी वस्तु जो दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु पंहिंजे कार्यस्थल ते अगरि कोई वॾो इन्वेस्टमेंट करणो हुजे या नओं कमु शुरू करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि तमामु सुठो ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
ॿारनि जे लाइ विद्या जो मंत्र। त अगरि तव्हांजे ॿारनि खे इम्तिहान महिल जाम डपु लॻंदो हुजे या प्रेशर फील कंदा हुजनि त इहो मंत्र हनुमान जी जो जाप करण सां हुननि खे आत्मशक्ति हुननि जी वधी वेंदी, साण ई साण कॉन्संट्रेशन बि वधंदो ऐं पढ़ाई में मन लॻण बि शुरू थी वेंदो। उहो मंत्र आहे ओम श्री वज्रदेहाय राम भक्ताय वायुपुत्राय नमोस्तुते। वरी तो ॿुधायां, ओम श्री वज्रदेहाय राम भक्ताय वायुपुत्राय नमोस्तुते। त जॾहिं बि तव्हांजे ॿारनि जा इम्तिहान हलंदा हुजनि या प्रेशर फील कंदा हुजनि पढ़ाईअ में, इहो मंत्र नित्य जाप करण सां तव्हांखे तमामु लाभ थींदो ऐं प्रेशर बि जेको आहे उहो थोरो रिलीफ मिलंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे पंकज जी जो, जेके विरार मुंबई जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि खे घड़ी घड़ी पंहिंजो व्यापार चेंज थो करणो पए। त पंकज जी, तव्हां बिल्कुलु चिंता न कयो। डिसेंबर खां पोइ तव्हांजी स्थिरता रहण चालू थी वेंदी। तेसि ताईं थी सघे त नित्य ई तव्हां हनुमान जी जी उपासना कयो। थी सघे त सनसेट खां पोइ हनुमान चालीसा जो पाठ कंदा कयो। साण ई साण मंगल ऐं छंछर जे ॾींहुं हनुमान मंदिर वञणु शुरू कयो त तव्हांजा सभु कार्य भॻवान हनुमान सिद्ध कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।